टंडो मोहम्मद ख़ान इशफाक हुसैन गोपाम इंसानियत जी ख़िदमत करण में यकीन रखां थो। नौजवान तालीम जे मैदान में अॻिते अची पंहिंजो मुस्तक़बिल बहितर बणाए मुल्क जो नालो रोशन कनि। अहिड़ो इज़हार पीपल्स पार्टी जे अॻवान ख़ासि खेली इतिहाद जे सरदार हाजी मोहम्मद अनवर ख़ासि खेली पारां संदसि रिहाइश गाह ते बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन जे इजलास खे ख़िताब कंदे हुन चयो त हिन वक़्तु मुल्क अंदरि गुरबत, बेरोज़गारी, महांगाई एतिरी उरूज ते आहे जो गुरबत सबबि ग़रीब मज़दूर हिकु वेले जी मानी लाइ परेशान आहिनि ऐं उहे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हुन चयो त वफ़ाक़ी सरकार अवाम लाइ कुझु न कयो आहे। आऊं ख़ासि खेली नौजवाननि जो थोराइतो आहियां जिन वरी महिनत ऐं कोशिश जे करे पीपल्स पार्टी जे थींदड़ जलसे खे कामयाब बणायो। हुन चयो त पीपी जी सूबाई वज़ीर सईद गनी जूं कयल अवामी ख़िदमतुनि खे असां साराहियूं था। हुन हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं असां बि अवाम जी ख़िदमत करण जो अज़म रखूं था। मुख़ालिफ़ खे सवाइ रुसवाई जे कुझु नसीब न थींदो। असांजा हौसला बुलंद आहिनि। असां इंसान ज़ात जी ख़िदमत करे पंहिंजे ख़ासि खेली इतिहाद जो नालो रोशन कयो आहे ऐं मिसकिन जी मदद कंदा रहंदासीं। हुन वधीक चयो त आऊं उन्हनि सभिनी बिरादरी जे राजनि ऐं नौजवाननि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अवामी मार्च में शिरकत कई ऐं मुल्क खे वफ़ाक़ी हुकूमत खां निजात ॾियारण में पंहिंजो अहम किरदार अदा कयो। इजलास खे दिलदार ख़ासि खेली ऐं ॿियनि ख़िताब कयो। टंडो मोहम्मद ख़ान।